पहिरीं आऊं मुबारकबाद पेश कंदुसि असांजे वज़ीर तइलीम सैयद सरदार शाह के, सेक्रेटरी एजुकेशन के, ख़ुसूसन असांजे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइम मिनिस्टर अब्दुल वहाब निज़ामानी साहब जिन खे, जिन हमेशह तइलीम जी बहितरी लाइ पाण पतोड़ियो आहे। हमेशह तइलीम जी बहितरी लाइ ॾींहुं राति हिकु करे उस्तादनि सां गॾिजी करे स्कूल खोल रहिया, फर्नीचर स्कूलनि खे ॾिनो। ॿारनि जी इनरोलमेंट जे हवाले सां अॼु जेको प्रोग्राम असां ॾिठो वियो आहे, उनमें माण्हुनि खे, असां सोसाइटी खे जेको पैगाम ॾियणु चाहिनि था उहो इहो आहे त हाणे ख़ुदारा पंहिंजनि ॿारनि खे गवर्नमेंट स्कूलनि में दाख़िल करायो। गवर्नमेंट स्कूलनि जी कारकर्दगी हाणे पहिरें खां काफ़ी जेको आहे सो बहितरु आहे। जॾहिं खां सिंध गवर्नमेंट जेका नई इंडक्शन कई आहे, न्यू रिक्रूटमेंट कई आहे, जेके नवां टीचर भर्ती कया आहिनि, उन्हनि में तव्हां ख़ुदि जेको आहे सो अची बज़ार ख़ुदि अची ऑब्ज़र्व करियो त उन्हनि उस्तादनि जी लेवल छा आहे, हू कीअं था पढ़ाइनि, हू जदीद तक़ाज़नि सां था पढ़ाइनि। स्कूलनि जी तव्हां अची क्लासरूम ॾिसो, तमामु बहितरीनु क्लासरूम आहिनि ऐं उन ई हवाले सां तव्हां माशरे में जेको आहे सो जेके माइट आहिनि उहे महिरबानी करे हाणे गवर्नमेंट स्कूल में पंहिंजा ॿार दाख़िल करायो, जीअं असां उन्हनि खे बहितर खां बहितर तइलीम ॾेई सघूं।